वाक़ई अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे नवकोट में ॿिनि नारियुनि खे अगवाई तशद्दुद करण खां पोइ इज्तिमाई ज़्यादती करण वारे केस में नामज़द ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत रद्द कई वई आहे। बिल्कुलु नाज़रीन, तव्हांखे आगाह कयूं मीरपुर ख़ास जे सेशन जज जी अदालत जवाबदारनि हयात टिंगड़ी ऐं पोड़ो टिंगड़ी जी उबूरी ज़मानत रद्द करे जेल हवाले करे छॾियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया ॿिन्ही जवाबदारनि गिरफ़्तारी खां अॻु सेशन कोर्ट मां उबूरी ज़मानत मंज़ूर कराई हुई। नए कोर्ट वाक़े बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया ॿिनि नारियुनि खे अगवा ऐं तशद्दुद करण खां पोइ इज्तिमाई लॼालट करण वारे केस में नामज़द ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत रद्द कई वई आहे। तव्हांखे आगाही ॾींदालूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। नवकोट में ॿिनि नारियुनि खे अगवा ऐं तशद्दुद करण खां पोइ इज्तिमाई ज़्यादती करण वारे केस में नामज़द ॿिनि जवाबदारनि जी ज़मानत रद्द कई वई आहे। मीरपुर ख़ास जी सेशन जज जी अदालत जवाबदारनि हयात टंगड़ी ऐं पोड़ो टंगड़ी जी उबूरी ज़मानत रद्द करे जेल हवाले करे छॾियो आहे। आगाह कयूं पिया ॿिन्ही जवाबदारनि गिरफ़्तारी खां अॻु सेशन कोर्ट मां उबूरी ज़मानत मंज़ूर कराई हुई। तफ़सील वठंदासीं नए कोर्ट मां आजिज़ जुणजो खां। आजिज़ आगाह कजो। जी बिल्कुलु, नवकोट में जेको लॼालुट केस में जेको नाम जवाबदार हयात टंगड़ी ऐं पोड़ो टंगड़ी जी सेशन कोर्ट मीरपुर ख़ास मां उबूरी जी जेका ज़मानत उहा रद्द करे ॿिन्ही जवाबदारनि खे डिस्ट्रिक्ट जेल हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त हिननि पंहिंजी जेका आहे सो उबूरी ज़मानत कराई हुई सेशन कोर्ट मां जेको घुर्बल हुआ हिन केस में। जी महिरबानी जी आगाह करण लाइ।